शहीद आरिफ उतेरे जी अॼु पहिरीं वरसी आहे ऐं 14 महीना गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं जेके मुख्य या ॿ जवाबदार जेके आहिनि उहे फ़रार आहिनि। ऐं हिन महिल ताईं जेको सो असांजो अदालतूं जेके आहिनि उहे एॾियूं त सुस्त आहिनि जो 14 महीना गुज़रण बावजूद बि जेको सो कातल जे मुख्य जेको जवाबदार आहे उहो गिरफ़्तार आहे, पर उनखे अञा ताईं सज़ा न ॿुधाए सघिया आहिनि। असांजी वरसी जे मुनासिबत सां इहो आला इदारनि खां घुर कयूं था त जेके बि इन टाइप जा क्रिमिनल माण्हू आहिनि जेके बेगुनाह माण्हुनि खे शहीद कनि था उन्हनि खे जेको सो फांसी ॾिनी वञे। असांजो बि इहो मुतालबो आहे त जेको मुख्य जवाबदार आहे शहीद आरिफ उतेरे जो उनखे जेको सो फांसी जी सज़ा ॾिनी वञे ऐं जेके ॿिया माण्हू जेके फ़रार आहिनि ॿ उन्हनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे ऐं जेको सो उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे। अॼु शहीद आरिफ उतेरे जी वरसी आहे ऐं पहिरीं वरसी जे मौक़े ते असां उनजी बहादुरी खे ख़राज तहसीन पेश कयूं था त अहिड़ा जेके नौजवान आहिनि जेके बहादुर माण्हू आहिनि जेके पंहिंजे हक़ लाल जी रोज़ी करे ऐं पंहिंजे बचनि खे पालीनि था उन्हनि खे बेगुनाह क़त्ल करे हीअ जेका क्रिमिनल हुकूमत आहे उहा पंहिंजे क्रिमिनल माण्हुनि खे जेको सो सपोर्ट करे ऐं हिते सॼो जेको सिंध में जेके ॾोहारी माण्हू पैदा कया आहिनि उहे बेगुनाह माण्हुनि जा क़ातिल आहिनि। असीं उन्हनि जी मज़म्मत कयूं था त सिंध जो अमन अमान बहाल करे अहिड़ा बेगुनाह जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।